घोसपुर भरिसां हिकु हफ़्तो अॻु नामालूम हथियारबंदनि हथां चौपाए माल जे फुर दौरान मज़ाहिमत करण ते गोलियूं हणी क़तल थियल 22 वेरनि जे नौजवान अब्दुल समद डाहाणी जे क़त्ल जो केस मक़तूल जी माउ मुस्मात सकीना खातून जी फ़िरियाद ते घोसपुर थाणे ते 4 नामालूम जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो। पुलिस पारां 8 ॾींहं गुज़रण खां पोइ बि का कार्रवाई अमल में न आई आहे। वाज़े रहे त हिकु हफ़्तो अॻु ॻोठ बागली बालकाणी भरिसां नामालूम चोरनि पारां मीरा बख़्श डाहाणी जे घर में घिड़ी संदसि जो चौपायो माल चोरी करण जी कोशिशि कई वई त भाॻनि जी मज़ामत करण ते चोरनि जी फायरिंग में संदसि नौजवान पुटु अब्दुल समद उर्फ़ अब्दुल ख़ालिक डाहाणी मौक़े ते क़तल थी वियो हो, जॾहिं त संदसि भाउ अब्दुल कादिर ज़ख़्मी थी पियो हो।